I hope you all are doing great. तव्हां सभु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। ऐं अॼु ॿीहर असां लाइव आहियूं। टुडे वी आर अगेन लाइव एंड असां अॼु पोर्ट्रेट ठाहींदासीं। साईं GM सैयद जो अनाउंसमेंट ऑलरेडी करे चुके आहियां। लेकिन तव्हां सभिनि खे ख़बर आहे त अॼु पोर्ट्रेट ठाहींदासीं साईं GM सैयद जो। ऐं अॼु साईं जी बर्थडे आहे, बर्थ एनिवर्सरी आहे। त अॼु असां सेलिब्रेट कंदासीं सॼी सिंध में, बल्कि हर जगह ते माण्हू सेलिब्रेट करे रहिया आहिनि, स्पेशली सन में। ऐं अॼु मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त साईं GM सैयद खे असां ट्रिब्यूट ॾियूं, पोर्ट्रेट ठाहियूं। लास्ट टाइम जेको पोर्ट्रेट मूं ठाहियो हो साईं जो, उहो पोर्ट्रेट स्केच हो ऐं उहो कलर पोर्ट्रेट कोन हो। त मुंहिंजी जेका सीरीज़ हिन दफ़ा हली रही आहे अजरक सां भेटा ॾियण वारी असांजे हीरोज़ खे, त उन में तव्हां घणो ज़रूरी हो त मां पोर्ट्रेट ठाहियां साईं जो ऐं अजरक सां असां भेटा ॾियूं। त अॼु जो ॾींहुं उन जे लाइ बेस्ट आहे। अॼु साईं जे बर्थ एनिवर्सरी आहे, त अॼु मुंहिंजी कोशिशि आहे त असां साईं खे अॼु भेटा ॾियूं, अजरक सां भेटा ॾींदासीं सॼी सिंध पारां इंशाल्लाह। ऐं पोर्ट्रेट ऑयल कलर में ठाहींदासीं। ऐं वीडियो खे तव्हां शेयर कयो जेसीं ताईं असां पिक्चर्स शेयर कयूं। तव्हांखे यादि आहिनि जेकी बि तव्हांखे उन्हनि जूं ॻाल्हियूं यादि आहिनि, उन्हनि जी आइडियोलॉजी हवाले सां तव्हां कुझु शेयर करणु चाहियो त तव्हां उहो कमेंट्स में शेयर करे सघो था। त जीअं ही वीडियो कॾहिं बि केरु ॾिसे, अॼु छा कुझु सालनि खां पोइ अगरि केरु ॾिसे त साईं GM सैयद जे हवाले सां उन्हनि खे काफ़ी नॉलेज मिली सघे। त तव्हां कमेंट्स में तव्हांखे जेके बि ॼाण आहे साईं GM सैयद जे हवाले सां उहो तव्हां शेयर कंदा। मिठा महरान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। खत्म ऊंधाए की बिजली, खत्म ऊंधाए की बिजली, चिट्ठी चांदान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। वठी हर हर जन्म बरबो, वठी हर हर जन्म बरबो, मिठा महरान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। सच्ची सुरहान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। वठी हर हर जन्म बरबो, वठी हर हर जन्म बरबो, मिठा महरान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। रतीला लान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। वठी हर हर जन्म बरबो, वठी हर हर जन्म बरबो, मिठा महरान में
जन्म वरदो वठी हर हर जन्म वरदो मिठा महराण में मिलबो मिठा महराण में मिलबो खत्म ऊंधाए थी वेंदी खत्म ऊंधाए थी वेंदी चिट्ठी चांदान में मिलबो मिठा महराण में मिलबो वठी हर हर जन्म वरदो वठी हर हर जन्म वरदो मिठा महराण में तस्वीरों को इन शाम ताईं इंशाल्लाह। उम्मीद तव्हां सभिनि खे पेंटिंग जाम वणी हूंदी। मां तव्हां सभिनि जा कमेंट्स पढ़ंदसि, पूरी थी वञनि त पोइ सभिनि खे इंशाल्लाह रिप्लाई करण जी कोशिशि कंदसि। त पेंटिंग पूरी करे अॼु शाम ताईं तस्वीरूं इंशाल्लाह अपलोड करण जी कोशिशि कंदसि। तेसीं ताईं जे लाइ तव्हां लिंक इन वीडियो जो शेयर कंदा हलो पंहिंजी आईडीज़ ते ग्रुप्स में।